दादू वासन जी ऐं काछे वासन जी इंशाअल्लाह असां ख़िदमत कंदासीं। ऐं जेका कारी मोरी आहे असांजे जोही में वॾो मसलो पाणी जो आहे, ई इंशाअल्लाह असां कारी मोरी ठाराए पाणी जोही ताणी असां इंशाअल्लाह पहुचाईंदासीं। ऐं इंशाअल्लाह असां जोही वासन जी ख़िदमत कंदासीं। जे असां ख़िदमत न कयोसीं त पोइ इंशाअल्लाह असां तव्हां वटि न ईंदासीं। आख़िर दावत खिताब जे अर्ज़ कंदुसि सीनियर जमियत उलमा इस्लाम जिला दादू जा आइबनी साईं मौलाना हबीबुर रहमान कानी रही। ये तो ताल के दादू ऐं ताल के जोही जा दोस्त रैली कढी इन सिलसिले में दादू शहर में पहुता आहियूं। अवां खे ॿुधायूं त मुस्लिम लीग, पीपल पार्टी या ॿियूं पार्टियूं साल हा साल अवां उन्हनि खे आज़मायो आहे ऐं उन्हनि मंझां जेके तव्हांखे ख़ैर मिलियो आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। जमियत उलमा इस्लाम सिर्फ़ इहो प्रोग्राम खणी आई आहे त बुख, बेरोज़गारी, गुरबत, बदहाली, बदअमनी ऐं मसाइल जेके आहिनि शरईया उन में असां खे वोट ॾेई करे तव्हां कामयाबु कयो त असां तव्हांजी भरपूर मदद कयूं। छो त हिकिड़ी इस्लामी क़यादत आहे जंहिंजो मक़सदु आहे त इस्लामी बुनियादनि ते तव्हांखे तव्हांजा हक़ ॾिना वञनि। जमियत उलमा इस्लाम जो हिकु मंशूर आहे अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, हर मज़लूम जी हिमायत, अल्लाह जी इबादत पाण बि कंदासीं, ॿियनि खे बि दावत ॾींदासीं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि ते पाण बि अमल कंदासीं, अवां खे बि दावत ॾींदासीं। हर मज़लूम जी हिमायत, पोइ इहो कहिड़ी क़ौम सां आहे, कहिड़े शहर जो आहे, कहिड़े इलाइक़े जो आहे, कहिड़ी क़ौम जो आहे, कहिड़ी पार्टी जो आहे, इंसान आहे असांखे उन मज़लूम जी हिमायत करणी आहे। हर हाल में जिथे बि हुजे असांखे ख़बर पवे त ही माण्हू मज़लूम आहे ऐं उन मज़लूम जी हिमायत जमियत उलमा इस्लाम जो मंशूर आहे। ताज़ो तव्हां बोडन में ॾिठो असांजा दोस्त इन पाणी में, इन गुरबत में, इन परेशानी में तव्हांखे राशन पहुचायो, तव्हांखे टेंट पहुचाया, तव्हांखे कंबल पहुचाया, तव्हांखे कपड़ा पहुचाया, तव्हांखे माली तावन पैसनि जे ज़रिए सां कराए वियो। हर मुमकिन जमियत उलमा इस्लाम तव्हांजे झंगनि झरनि में, तव्हांजे ॻोठनि ऐं बहिरारनि में, तव्हांजे पाणी में इहा जमियत उलमा इस्लाम जा साथी ऐं जोधा जवान पहुता जिन अची तव्हांजी हर क़िस्म जी मदद कई। ऐं असांजो मंशूर अल्लाह जी इबादत, रसूलुल्लाह जी इताअत, हर मज़लूम जी हिमायत बिला तफ़रीक़ जे पूरी इंसानियत जी ख़िदमत इहा असांजी ज़िम्मेदारी आहे। भील आहे तॾहिं बि असांजो आहे, कोली आहे तॾहिं बि असांजो आहे, मेंगवाड़ा तॾहिं बि असांजो आहे, काफ़र आहे तॾहिं बि असांजो आहे, देवबंदी आहे तॾहिं बि असांजो आहे, बरेलवी आहे तॾहिं बि असांजो आहे, सुन्नी आहे तॾहिं बि असांजो आहे। हर मुमकिन जिथे जिथे कोई इंसान रसे ऐं वसे थो जमियत उलमा इस्लाम उन जी हामिया, उन खे पंहिंजे घर वेठे उन जा जाइज़ हुकूक पहुचाइण जमियत उलमा इस्लाम जी ज़िम्मेदारी आहे। मां सॼे ज़िले जे दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त जमियत उलमा इस्लाम जा बीठल कारकुन, उहिदेदार जेके खैरपुर ऐं मेहड़ ते हाफिज़ हाजन खान लिगारी साहब, मेहड़ ते मौलाना मसूद अहमद साहब ऐं खैरपुर नाथन शाह ते मौलाना ताज मोहम्मद साहब, दादू जोही ते मौलाना अबू बकर बिरोही साहब ऐं जोही ते बिरादर मोहम्मद सादिक लुंड साहब, इन्हनि खे 8 फरवरी ते किताब ते ठप्पो हणी कामयाब करण तव्हांजो कमु आहे। तव्हांजा हथ असांजा गिरेबान, असां कामयाब थी अचूं, तव्हांखे दर ते छॾे तव्हांजा हक़ ॾींदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम, जमियत उलमा इस्लाम, मौलाना फजलुर रहमान, कायद राशिद महमूद छुमरो, नारे तकबीर।